अस्सलाम वालेकुम दोस्तों। मूं काफ़ी ॾींहंनि खां पे सोचियो त पंहिंजे सॼे सहाफ़ती सफ़र में मूं जिन सियासी समाजी अदबी शख़्सियतुनि खे ॾिठो या उन सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि खे मूं कीअं ॾिठो, उन सां मुंहिंजूं यादूं कीअं आहिनि उहे आऊं अव्हां सां शेयर कयां। उहे पने ते बि लिखी सघजनि पियूं ऐं हिकिड़ो किताब जी शिकिल में बि आणे सघजनि पियूं, पर छो न वीडियो कॉलम ज़रिए तव्हां सां ज़िक्र कजे ऐं उहे पुॻियां हली करे उहे वरी उतारे पने ते बि आणे सघजनि पियूं। सो मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आहिनि। मूं बेनज़ीर भुट्टो खां वठी रसूल बख़्श पलिजे ताईं, बशीर ख़ान कुरैशी खां वठी हसन दस ताईं, सादिक फ़क़ीर मरूम खां वठी सिंध जे खोड़ माण्हू रसूल मेमण ताईं ऐं खोड़ माण्हू अञा हिन दुनिया में आहिनि। उन्हनि सां मुंहिंजी इलाही विझड़ाइप रही आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, ऐं मूं उन्हनि सां गॾु उन्हनि खे मुख़्तलिफ़ रुखनि में ॾिठो बि आहे, परखियो बि आहे। तंहिंजे करे उन्हनि सभिनी माण्हुनि जे बारे में आउं पंहिंजे ई सीरियल वाइज़ हिकिड़ो वीडियो जेको कॉलम आहे उहो आउं शुरू करे रहियो आहियां। ऐं अॼु जेको आउं पहिरियों मुंहिंजो कॉलम आहे उहो शहीद बशीर ख़ान कुरैशी जे हवाले सां आहे। बशीर ख़ान कुरैशी सां मुख़्तसर ई सही पर इलाही खोड़ इंतिहाई अहम यादूं जेके आहिनि उहे हुन सां वास्तो जेके आहिनि उहे रखनि थियूं। असीं जॾहिं हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं त असां ईअं ॾिसंदा हुआसीं तस्वीरुनि में बशीर ख़ान कुरैशी खे, डॉक्टर कादर मुंशी खे, ॿियनि शख़्सियतुनि खे, ऐं पर हुन सां मुलाक़ात कोन थी, तमामु पोइ थी, देरि सां थी। 96 में जेको सभ खां पहिरियों बशीर ख़ान कुरैशी सां मुंहिंजो जेको ॻाल्हाइण जो ऐं खिल भोग जो जेको जुड़ियो थियो, रिलेशन जुड़ियो या जेको मुंहिंजो राब्तो थियो, ॾाढो इंट्रस्ट आहे। अञा ताईं मुंहिंजा दोस्त हुनखे मज़ाक में वठंदा आहिनि। 96 में मुंहिंजी थी सिंध यूनिवर्सिटी जामशोर में दाख़िला, ऐं सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि छाकाणि त आउं सुजाग ॿार तहरीक में रही आयो हुउसि, पर यूनिवर्सिटी अचण खां पोइ मूं सहाफ़त शुरू कई हुई ऐं मूं सियासत प्रैक्टिकली अमलनि छॾे ॾिनी हुई। पर पलीअ साहिब सां विझड़ाप हुई जेका आख़िर दम ताईं रही। ॿिए काल में उहो पलीअ साहिब जी यादगिरियूं शेयर करियूं। सो उन दौर में जिसाब ॾाढी एक्टिव हुई सिंध यूनिवर्सिटी में, ऐं एतिजाजी मुज़ाहिरनि जी तहरीक हली पई। रोज़ पॉइंट बसूं जेके आहिनि उहे खणी प्रेस क्लब आॾो ईंदा हुआ, हुते एतिजाज थींदो, पोइ वरी शाम छॾींदा हुआ। असां सां मसइलो इहो हूंदो हो त असांखे अख़बार में ड्यूटी करणी हूंदी। मूंखे, न्याज़ नदीम खे, इज़हार सुमरे खे, इसाक समेत खे, खोड़ असीं दोस्त हुआसीं जेके यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदा हुआसीं, पर गॾो गॾु असांखे वरी शाम जो अख़बार में पोरियो करिणो पवंदो हो। ज़ाहिर यूनिवर्सिटी जो सर्वाइव असां लाइ मसइलो, सो नौकिरी असांजे लाइ हुन लाज़मी हूंदी। सो उन दौरान अनीता शाह कावश में हिकिड़ो कॉलम लिखियो, कल्फ़ी कामरेड। छाकाणि त छोकिरियूं खे बि वठी ईंदा हुआ मुज़ाहिरे में, ऐं छोकिरियूं बि हुते हूंदियूं हुयूं, एतिजाज में असां शरीक हूंदियूं हुयूं, तंहिं करे उहे शायदि तंग थियूं। उन्हनि हिकिड़ो कॉलम लिखियो। ॿिए ॾींहुं असीं यूनिवर्सिटी में हुआसीं त जीएस जा जेके छोकिरा हुआ उन्हनि माना जेको छोकिरो छाकाणि बाए फेस न पिया अनीता शाह खे सुञाणनि, तंहिंजे करे ॾिसनि पिया जेको छोकिरी वेठो आहे हुनखे अची सभु जीएस जा न, हनीफ सागर बुर्दी वारा, ॿिया दुलकार मीरानी, ॿिया ॿिया असांजा दोस्त वारा सुठा खोड़ हुआ। त अब्दुला सुमरो मूंखे यादि आहे, उनजी हिकिड़ी टीम हूंदी हुई। सो अची हर कंहिंखे पिया उथारीनि त उथो उथो, माइटनि पढ़ण लाइ मोकिलियो या हिते छोकिरियुनि सां कचहरी पिया कयो, सभिनी खे इहे दाबा, छोकिरियुनि खे वञो पढ़ो वञी क्लास वठो। सो आउं बि किथे वेठो हुउसि मुंहिंजी क्लास सां गॾु, त अची असांखे बि उथारियऊं। मूं अची ऑफिस में इहा ॻाल्हि कई कावश में, मूंखे हाणे मज़ा लॻारी हुयो, मूंखे हाणे प्रॉपर यादि न पियो, पर एडिटोरियल पेज में मंज़ूर मीराणी हुयो, इशफाक़ आज़म हुयो, या अज़ीज़ सोलंगी हुयो, माना इन सभिनी मां को हिकिड़ो माण्हू हूंदो छो एडिटोरियल पेज ते हूंदा। उन मूंखे चयो इहो सॼी वारदात लिखी ॾे असांखे। त मूंखे आइडिया कोन हो त मुंहिंजे नाले सां सुबुह छपिजी वेंदो। मूं सॼो लिखी ॾिनो। घाट पार्क कावश में ख़त छपियो त जामशोरे में तालबा। ॿिए ॾींहुं पॉइंट बस मां जीअं ई लथुसि त जीअं जा छोकिरा बीठा हुआ, चयो हेॾा चेॾाच अनीता शाह खे त असां कल्ह ॻोल्हियो पियो, असांजे हथु कोन आई, पर तूं त असांखे अची आहीं, छो जेका वारदात करणी उहा कयूं।
आउं ज़मीन ते किरी पियुसि, ॿुधाए ॿ टे मूंखे लतूं आयूं, छो छा आयो किरी पियुसि। रूपड़ो चोलियाणी को आयो पियो परियां, उन परे खां पुछियो त कंहिंखे था कुटियो, त चयोसि तुंहिंजो माइट आहे, डांडियो आहे। आयो यकदमि चई छॾियो अमी हिते हिकु ॿिए खे असां अमी हिते कुटींदो असांखे, असांजा माइट हुते जागीर में बंदूकूं खणंदा हिकु ॿिए ख़िलाफ़ु, तंहिंजे करे छॾियोसि। आया मूंखे छॾाई, ऐं उथियुसि कपिड़ा छंडे उथी बीठुसि, त मूंखे पुछियईं त काथूं जो चांडियो आहे, न पुछी पाड़ो कहिड़ो अथई, मूं चयो सूमराणी, त हुन सम्झो त सूमराणी घणा रहंदा आहिनि मेड़ वारी साइड, सोची मेड़ वारे पासे जो ई, मूं चयो न वञा वधीक जो। मुंहुं फिटाए हुन ॿियनि खे चयईं अड़े लाड़ी चांडियो आहे भले कुटियोसि। सो मूंखे ख़ैर आउं कावशो थियणु कावशो समेटियोसि। सो इहा ख़बर बशीर ख़ान कुरैशी खे पई त कावश जे के साथी खे सिंधी यूनिवर्सिटी में असां विड़िया आहिनि, असांजा दोस्त। पहिरीं अली काज़ी खे फ़ोन कयईं, अली काज़ी साहिब खे ॿुधाईं अली साहिबु चवनि भले दो अचे हा, असां आउं ईंदुसि 5 वॻे, असां अख़बार में ईंदा हुआसीं 5 वॻे आउं आयुसि। अली साहिब मूंखे घुरायो, चई त बशीर ख़ान कुरैशी फ़ोन कई हुई, चई त छोकिरा विड़िया आहिनि तव्हांजे कावश जे दोस्त सां। सो मूं हुनखे चयो आहे ग़लति कयो अथनि, न करणु खपे हा, पर आउं पर्सनली हुनखे सॉरी कयां थो। मूं अली साहिब खे चयो, मुंहिंजो साईं बशीर ख़ान लाइ इज़त तमामु घणी, मार जो मसइलो न आहे, पर जेको मूंखे आख़िर में लाड़ी चांडियो चई कुटियऊं, इन में मूंखे ॾुख आहे ॾाढो। अली काज़ी वॾो खिलियो, वॾा टैक नहीं, पोइ वरी सॼी पहिरीं त कावशी सॼी जेका डेस्क हुई सॼी दोस्त उन सभिनी खे ॿुधाई। पोइ मूंखे हिकिड़ो ॿी फ़ोन मिलाई बशीर ख़ान खे, बशीर ख़ान खे चवनि हीअ दोते सां ॻाल्हाए, मार जो ख़ैरु आहे, पर जेको लाड़ी चांडियो चई हुन सां विड़िया हली, इहो माना इहा ज़्यादती आहे। मूंखे पोइ बशीर ख़ान मूंसां ॻाल्हायो, मुंहिंजी पहिरियों बशीर ख़ान सां माना खिल भोग टैक वारी जेका आहे उहा गुफ़्तगू थी, ॾाढो खिलियो, वॾा टैक ॾिनई। वरी मूंखे पुछई त तुंहिंजो ॻोठु किथे कीअं, वरी मूं तफ़सील ॿुधायोमांसि त यकदमि मूंखे चढ़े तूं त मुंहिंजे दोस्त जो भाउ आहीं, तुंहिंजो भाउ रशीद चांडियो मूंसां गॾु जेलनि में रहियो आहे, इलाही मुंहिंजो क्लोज़ दोस्त रहियो आहे। ऐं ॿ टे वाक़िया ॿुधाई, हैदराबाद में बुख हड़ताल जो वाक़ियो ॿुधाई त सॼी जेल जेको आहे उन बुख हड़ताल तोड़ी हुई, मूं रशीद ऐं आशिक़ जुणे जे पोल तोड़ी हुई, पोइ हुनखे खणी आहे रशीद ऐं आशिक़ खे सखर जेल शिफ्ट कयूं, मूंखे लांडी कयूं, पर मूंखे चई तुंहिंजो भाउ मुंहिंजो दोस्त आहे। बशीर ख़ान सां इहा मुंहिंजी फस्ट गुफ़्तगू थी। ऐं पोइ माना पहिरीं गुफ़्तगू अहिड़ी थी जंहिंमें माना खिल भोग चर्चा मस्तियूं ऐं को रिलेशन यको रहियो, को रिलेशन एतिरो रहियो जो बशीर ख़ान जन सियासत में हो त तमामु घटि साफ़नि सां हुनजो दोस्ती वारो रिलेशन हो, या उथी वेहण या कचरियूं करणु, हुनमें हिकिड़ो आउं हुउसि। ऐं 2005 खां पोइ कराची आयुसि, इन विच में अदा हुनजा किसा ॿुधाईंदो हो रशीद, इलाही खोड़ शयूं हुनजी मुलाक़ातूं, उते मूं रिपोर्टिंग कई, हुनजा जलसा मार्चूं बशीर ख़ान जो इलाही इवेंट कवर कया एज़ अ सहाफ़ी तौर ते। पर जॾहिं 2005 में कराची आयुसि त बशीर ख़ान सां हिकिड़ो ॿियो रिलेशन जुड़ियो, मरूम शाद गुलाबाणी, ज़ाहिद कलोड़ो, ॿई हिन दुनिया में न रहिया आहिनि, अरबाब चांडियो, असां 3-4 सहाफ़ी हुआसीं जिन खे कॾहिं कॾहिं फ़ोन करे चवंदो हुउसि मुड़े अचो, असीं वञी हिन सां कचरियूं वचरियूं कंदा हुआसीं, ऐं इलाही पंहिंजी ज़िंदगी जूं यादगिरियूं ॿुधाईंदो हो। वॾनि में झेड़नि में ज़िंदगी हुनजी सॼी जॻह स्ट्रगल में हुई, ऐं हमेशह हुन लाइ मुश्किल ॾींहुं हूंदो हो हुनजे लाइ, सुख जो ॾींहुं त बशीर ख़ान ॾिठो कोन, मुंहिंजो ख़्यालु आहे। रेंजर्स गिरफ़्तार कयो, मलीर जेल, लांडी जेल, मलीर कोर्टूं, कोई सभु कपिड़ा फाटल, पोइ कराची में मार्च, आज़ादी मार्च, पोइ जलसा जुलूस, इहे सभु रहिया। पर ॿ वाक़िया हिकिड़ा कुझु शेयर करणु थो चाहियां, छाकाणि त इलाही डिघी गुफ़्तगू थी वेंदी। हुनजी बहादुरी दलेरी कराची जे ॻोठनि खे क़ानूनी तौरु बचाइण लाइ वॾी साहब हिकिड़ो वॾो दौर में वॾी हिकिड़ी स्ट्रगल कई, केस विढ़िया, भिटाई आबाद, इहो सचल ॻोठ, ॿिया ॻोठ। पर हीउ जेको फेज़ हो इन में बशीर ख़ान छाकाणि त कराची में हो, तंहिंजे करे जिते बि कंहिं ॻोठ ते रहण जो थींदो या कंहिं सिंधी सां नाइंसाफ़ी थींदी त पाण हुते पहुची वेंदो। चकरा ॻोठ मशहूरु वाक़ियो आहे, ऐं हुते रिपोर्टिंग कयां पियो, ऐं तॾहिं KTN में हुउसि, बशीर ख़ान जी फ़ोन आई त छा सिचुएशन आहे, ॿुधायोमांसि, जो ही कामरान माधुरी जेके दहशतगर्द जिन जा नाला सभु इहा पुलिस खे बि हुन अचणु कोन, हुनखे बि हुन रोकियो। मूंखे चई माण्हू अगरि दाख़िल थी सघनि त जॻह ॿुधाए किथां अचनि।
मूं चयो चकरा ॻोठ, मूं त पुछा कयूं, छो त पुठियां हिकिड़ो नालो आहे कटर नालो जेको हूंदो आहे, उतां खां अगरि माण्हू अचे त दाख़िल थी सघे थो। बाक़ी चइनि पासनि खां MQM जे दहशतगर्दनि जो घेरो आहे। त मूंखां सॼा डिटेल वठी फ़ोन बंदि कई। अधु कलाक खां पोइ हिकिड़ी नौजवान जी टीम अची आई ऐं चकरा ॻोठ जे पुठियां खां दाख़िल थी। ऐं पोइ पहिरियों भेरो कंहिं सिंधियुनि जे ॻोठ में मथां जे ॻोठ मां ऐं MQM जे तमामु वॾे मौजूदा दहशतगर्दनि जिन पुलिस खे अचणु कोन ॾिनो, उहे भॼी निकिता, धाऊं करे रड़ियूं करे, माना उहे भॼी निकिता। ऐं ऑफिस आयसि, मूं ख़बरूं पिए ठाहियूं ऐं राति जो 8:30 पौणा 9 जो टाइम हो। मूंखे फ़ोन कई त गाॾी अथई? मूं चयो हा। कयूमाबाद जी जॻह जाम सादिक पुल आहे, इहे पुल तां जीअं हेठि लहिबो पुल ते साइड ते जल्दी पहुच। ऐं गाॾी मोटर तॾहिं हूंदी हिकिड़ी बिलू मेरान हूंदी ऐं उन जो नालो हूंदो ANY नंबर हो हुनजो, त सभु दोस्त हुनखे एनी सॾींदा, चवंदा तुंहिंजी गाॾी जो नालो आहे एनी। ऐं उहा एनी वारी गाॾी जेका इहो खाए पियो अथसि, त बशीर ख़ान सां गॾु हिकिड़ो माण्हू हुयो ऐं हुन गाॾी जेका आहे न उहा हीट थी वई, धुआं पई कढे। मूंखे चयईं त पहिरीं सामान कुझु पहिरियों कढी तुंहिंजी गाॾी में रख, पोइ ॻाल्हायूं था, पोइ ॾिसूं हुनखे मिस्त्री खे ॾेखारियूं। मूंखे मिस्त्री हिते आहे घर में, असांजे KTN ऑफिस में हिकु बेस्ट पॉइंट आहे। मूं पंहिंजो कैमरामैन जेको नौजवान हुनखे फ़ोन कई, उहो मिस्त्री खणी आयो। गाॾी छा हीट थी वई, रेडिएटर जी सफ़ाई थी, बराबरि इन विच में मूं हुनखे पंहिंजी गाॾी में विहारियो ऐं बसि वियासीं हिकिड़ी होटल ते, चांहि पीतीसीं। मुंहिंजो बशीर खान तूं लीडर आहे, ॿाहिरि एॾा ख़तरा आहे, अॼु हेॾो वॾो चकरा ॻोठ जो वाक़ियो थियो, वेठो आहे हिते, तूं वरी अंदरि वेह, माना ॿाहिरि छो वियो हिते, अलाए तुंहिंजी ज़ाहिर जी ज़िंदगी असांजे लाइ इलाही इंपॉर्टेंट आहे। त मूंखे चई त ईअं ई गला खोले हलंदासीं, तॾहिं ई कराची में सर्वाइव करे सघंदासीं, ॾिकी किथे वेंदासीं। ऐं पोइ राब्ता कचहरियूं, ॿियो जेको आम वाक़ियो छाकाणि त इलाही खोड़ ॾुखो थी वेंदो ही मुंहिंजो वीडियो कॉलम। ॿियो इहो त जॾहिं अली काज़ी कल्चर डे जो ऐलान कयो, पहिरीं साल त असां मल्हायो, पहिरियों इवेंट ई कराची प्रेस क्लब वारो मूं ऑर्गेनाइज़ कयो, हुनजो होस्ट हुआसीं। मूंखे यादि आहे मूं अॻु में बि ज़िक्र कयो। ख़ैर 2 साल छाकाणि त सॼी सिंध में थी वियो, तमामु वॾो थी वियो। ऐं 3 साल जेका आहे उहा सरकार हिकिड़ी प्लानिंग कई ऐं सभिनी सिंधी मीडिया जे चैनलनि खे गॾु करे ऐलान कयो त अली काज़ी अलॻि ॾींहुं मल्हाईंदो ऐं असीं अलॻि था मल्हायूं। ऐं प्रेस क्लब जे आॾो जेको अंगणो हो, उते नात प्रोग्राम रखी छॾियऊं त जीअं प्रोग्राम न थी सघे। गवर्नर हाउस जे आॾो असांखे स्टेट ठाहिण ॾियनि, शत्रबाद तॾहिं गवर्नर हुयो ऐं सॼी मीडिया अॻे ॾींहुं मल्हायो, रैलियूं, MQM रैली कढी, ANP कढी ऐं मूंखे यादि थो अचे त अमन कमेटी रैली कढी, ॿी पार्टी समूरनि वज़ीरनि वॾेरनि जेके आहिनि MPAs मिनिस्टरनि रैलियूं कढियूं। मूंखे अली काज़ी साहब ऑफिस में घुरायो, KTN ऑफिस में, चई त हीअ सॼी दुनिया हिकिड़े पासे आहे, पाण सां गॾु केरु बीहंदो? मूं चयोसीं 2 माण्हुनि में हुजत करे सघां थो, उहे पाण सां गॾु बीहंदा। चई केरु? मूं चयो हिकिड़ो पलीजो साहब, ॿियो बशीर khanqureshi। चई ॻाल्हाए ॾिसी। मूं ॻाल्हायो, पली साहब चयो त बिल्कुलु असां ऐलान था कयूं, सुञाणी तारीख़ तव्हां सां गॾु हूंदी, असां हूंदासीं। बशीर खान खे फ़ोन कयो त हुन मूंखां सम्झणु चाहियो त मामिलो आहे छा। मूं हुनखे सॼी स्टोरी ॿुधाई त मीडिया सेल में फ़ैसिलो थियो, सभु चैनल गॾु थिया, त अनाउंसमेंट थी त हिन ॾींहं खे विराइबो ऐं अघु अलॻि मिलाइबो, यानी अली काज़ी जेको हिन ॾींहं जो बानी आहे उनखे अकेलो कबो ऐं सॼी सरकार जेका आहे उहा ॾींहुं मल्हाए पई, गवर्नमेंट आहे। मूंखे बशीर khanqureshi हिकिड़ो लफ़्ज़ु ॾियो, चई त मूंखे चवंदो दोदा खान, दोदा खान अली साहब खे चइजां त सुभाणे सिंध सरकार ऐं समूरा चैनल जा ॿिया माण्हू, सभु पार्टियूं गॾिजी, जेतिरा माण्हू गॾु कनि, उनखां ॿीड़ा माण्हू ॿिए ॾींहुं तोसां गॾु हूंदा, छाकाणि ॾींहं जो बानी तूं आहे ऐं मूंखां ॻणे वठिजांइ। चई तूं रुॻो शाहरा फैसल जे पुलनि ते कैमरामैन बीहारजांइ ऐं बाक़ी माण्हू तूं टेंशन न खण। मौली साहब ॿुधायो
अली साहब ख़ुशि थियो ॾाढो, ऐं छाकाणि अली काज़ी जी दोस्ती हुई बशीर खान कुरैशी सां रही आख़िर ताईं। ऐं मूं अली साहब खे बशीर खान जे शहादत ते माना ईअं रोंदे ॾिठो, तमामु घटि हालत में उहो रोंदो आहे। ऐं आख़िर में हुन इंक्वायरी कई, मंज़ूर वसाण होम मिनिस्टर हुयो, अली काज़ी पूरी कोशिशि कई त बशीर खान जे मामले में इंसाफ़ थिए, ऐं हुन सां हुनजी ॾाढी अटैचमेंट हुई। सो अली साहब ख़ुशि थियो, जी थैंक्स चइजांसि, वरी अली साहब पाण बि ॻाल्हायसि। ॿिए ॾींहुं असां स्टेज विस्टेज ठाहियो, राति जो असांखे स्टेज ठाहिण न ॾियनि, सॼी राति पुलिस जो कॾो झेड़ो, मुश्ताक निज़ामाणी, मूंखे यादि आहे राति जो आयो असांजे लाइ मानी वानी खणी, ॿिया कुझु दोस्त आया, ऐं नूर जो पियो विया अठ। सुबुह जो स्टेज त ख़ैर राति जो देरि सां असां ठाहे वियासीं। सुबुह जो ज़ुल्का मिर्ज़ा होम मिनिस्टर, सुबुह जो पहिरीं साईं मोहम्मद अली शाह जी रैली आई, सिंजाणी तहरीक जूं औरतूं आयूं, कुझु ॿिया माण्हू आया, आवाम मुख़्तलिफ़ जेके असांजा दोस्त हुआ उन दौर में, अली हसन चांडे वारा ॿिया। मंझंदि थियो, बशीर खान गुलशन हदीद खां निकितो, ऐं तव्हां वीडियो में फुटेज ॾिसंदा हूंदव त शारा फैसल ताईं हुजूम आई, सॼो ॻाढ़नि झंडनि सां, अजरकुनि सां, टुपियुनि सां शारा फैसल भरियो पियो आहे। काफ़िलो अचे थो, जरसे में आयो, ऐं छा त हज़ारे माण्हुनि सां गॾु आहे। इन कराची में बशीर खान कराची में सिंधी माण्हुनि खे गॾु करणु, या कराची में सिंधी माण्हुनि जी ताक़त जो जेको मुज़ाहिरो करण में मतिलबु बशीर खान जो रोल हो न, इहो तमामु वॾो मिसाली हो। पोइ आयो स्टेज ते आयो, माण्हू ई माण्हू हुजनि, मूं चयोमांसि त तव्हां खां अॻु में आउं अनाउंसमेंट करे वेठो आहियां, चई कहिड़ी? मूं चयोमांसि त आउं चई चुको आहियां त कल्ह तव्हां सरकारी टोपियूं ऐं सरकारी अजरकूं पातियूं, अॼु जेके माण्हू अचनि पिया उहे पंहिंजे खीसे मां अजरकूं वठी, पंहिंजे खीसे मां ख़र्च करे अजरकूं वठी ऐं पंहिंजूं टोपियूं पाए अचनि पिया। ऐं अॼु जेके हिन कल्चर डे एकता ॾींहं में माण्हू जेके शरीक आहिनि, उन्हनि जूं टोपियूं पंहिंजूं आहिनि ऐं सरकारी टोपियुनि वारा न आहिनि। वॾो खिलो, वॾा टहक नई, जीअं ताल मिलाईंदो त मिलाई, ऐं पोइ जेका हुन तकील कई, ऐं उहा हुनजी इंतिहाई हिकिड़ी यादगार तकील हुई। सो बशीर खान सां खोड़ यादूं आहिनि, इलाही यादूं आहिनि, यानी ज़िंदगी जा इलाही सुठा पल, माना इलाही शेयरिंग असां सां हुन असां सां कई हुई, असां हुन सां कई हुई एज़ ए सहाफ़ी। ऐं छाकाणि त आउं स्कूल ऑफ थाट काउंट ज़ाहिर जी एस में कोन ते थियुसि, या ऐं सम्झंदो हुउसि त आउं पली साहब खे इलाही वधीक वेझो हुउसि, ऐं आख़िर ताईं हुउसि सियासी तौरु। त जेके पली साहब खे वेझा माण्हू हुआ उन्हनि जी बशीर खान सां घटि अटैचमेंट हुई, या थी रही या घटि थी, कुझु माण्हुनि जी थी पर घणी न थी। या जेके जी एस में माण्हू हुआ उन्हनि जी वरी पलीअ साहब सां अटैचमेंट तमामु घटि थी, माना कोन हुई। थोरा माण्हू हुआ पलीअ साहब सां खे लाइक करण वारा, घटि, माना सियासी जेको हो, पर मुंहिंजी बशीर खान सां इलाही हुई। ऐं माना मतिलबु हाणे उहो दोस्तनि जी तरह ज़ाहिद कलोल हिन दुनिया में रहियो कोन्हे, हदीद में हूंदो, ऐं असांजो हाल माना हर 15 ॾींहं 10 ॾींहं फ़ोन कंदो ज़ाहिद त बाबा अचो हदीद, बशीर खान यादि थो करे। पोइ वेंदा हुआसीं, ड्राई फ्रूटी ताईं कचहरियूं विहणु वञूं, सभु कुझु। इलाही हिकिड़ो दलेर माण्हू, हिकिड़ो अणगर्च किरदारु माण्हू, ऐं इंतिहाई बहादुर माण्हू। क़बाइली जहिड़नि जे हवाले सां जेका शुरुआत कई त उनखे कीअं ख़तमु कजे, मेल मिलत काफ़िला, मार्चूं, जदोजहदूं, सॼो ॾींहुं स्ट्रगल में रहियो। सो ॿियूं बि इलाही यादूं आहिनि, वरी कंहिं ॿिए काल में ज़रूरु शेयर कबियूं। ऐं कोशिशि कंदुसि त मुंहिंजो हीउ जेको वीडियो कॉलम जो सिलसिलो आहे मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि जे बारे में, ऐं उन में आउं ॿियनि ते पलीअ साहब ते यकीननि ॿिए प्रोग्राम में पाण कचहरी कंदासीं। ओतिरो मां बेनज़ीर भुट्टो सां मुंहिंजो काफ़ी सुठो वक़्तु गुज़रियो। एज़ रिपोर्टर ही जॾहिं वापसि आई हुई 2008 खां पोइ, ऐं उन सां जेके रहियूं बेनज़ीर भुट्टो जी वापसी खां पोइ जेको एज़ रिपोर्टर मूं सां जेको थोरो घणो वक़्तु गुज़ारियो, हुन सां ड्यूटी कई, या कचहरियूं थियूं, मुलाक़ातूं थियूं, ईअं सिंधी खोड़ इल्मी अदबी शख़्सियतुनि सां थियूं। ऐं चाहींदुसि त उहे तव्हां सां हीअ वीडियो ज़रिए महफ़ूज़ करे रखी छॾिजनि, पोइ कॾहिं ज़िंदगी रही त हिन खे उतारे वरी कंहिं किताब जी शिकिल में आणिबो। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अला भाई।